जीअं त नाज़रीन अव्हांखे ॿुधाइण हलूं त हिन इलाइक़े जो मशहूरु दरगाह हाजी जमाल शाह जो 207 उर्स मुबारक चालू थी चुको आहे, जंहिंजे उर्स जे चालू थियण सां परे परे खां माण्हू हिते आया आहिनि, जेका हुन जा अक़ीदतमंद आहिनि के मुरीद आहिनि ऐं दरगाह जी हाज़िरी भरींदा आहिनि हर साल। साईं जमाल शाह जे लाइ इहो चयो वञे थो त साईं जमाल शाह जो ॿियो नालो बग्गो शेर आहे, जेको हिन इलाइक़े जे हिसाब सां तमामु वॾो मेलो लॻंदो आहे ऐं तमामु परे परे खां हिन जा घणा अक़ीदतमंद ईंदा आहिनि। अचो त तव्हांखे अक़ीदतमंदनि सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं साईं जा जेके गादी नशीन आहिनि पीर ज़मा शाह, पीर आसिफ़ शाह ऐं साईं इमरान शाह, उन्हनि सां बि तव्हांखे ॻाल्हाईंदासीं। अचो त तव्हांखे हाल ॿोल करायूं था। रहमान रहीम। आऊं आहियां कामरेड अब्दुरज़ाक शर खिरोई, ज़िलो घोटकी, तालको ॾेरकी खां। असां जमाल शाह जे ऐं बगा शहर जे मेले ते आया आहियूं। असांजूं 2 गाॾियूं आहिनि, जंहिंमें 10 माण्हू असां आया आहियूं संगती ऐं दोस्त, ऐं उतां असां कही आया आहियूं, उमेद खणी आया आहियूं। इनशाला असां ॿूंदा वियासीं अॻे, उते जलाल चांडियो मरहूम कहंदो हुयो त जमाल शाह जे मेले ते अॼु इनशाला असां उनजी दरगाह जी हाज़िरी भरी आहे। जेकियूं बि दिलनि जूं असांजूं उमेदूं हूंदियूं इनशाला पूरियूं थींदियूं ऐं अल्लाह जी दरगाह में दुआ घुरूं था, हे मुंहिंजा मालिक हिननि जे सदके असांजूं जेकियूं बि उमेदूं आहिनि उहे असांजूं पूरियूं कंदा। असां हिकिड़ी ख़ासि करे उमेद खणी आया आहियूं त असांजे जेको मुल्क ते हालातूं या हे आहिनि उहे असां जमाल शाह ते दुआ घुरी आहे असांजे मुल्क जे लाइ ऐं ख़ासि करे सिंध जे लाइ, पंहिंजे जे लाइ, प्यारी सिंध जे लाइ। ऐं असां दुआगू इनशाला इहे ई असांजा कामयाबियूं कंदा, असां ख़ुशि रहंदासीं। सिंधी जीअं सिंध, जीअं लतीफ़ अली जो, जीअं जमाल शाह ऐं बगा शेर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां डॉक्टर जानमत शर खिरोई खां, तालका ॾेरकी, ज़िला घोटकी खां आया आहियूं जमाल शाह जे उर्स ते ऐं इनशाला आईंदा बि ईंदा रहंदासीं। असां उमेदां खणी आया आहियूं, इनशाला अल्लाह जे हुकुम सां पूरियूं थींदियूं ऐं असांजे पाकिस्तान खे अल्लाह साईं मालामाल कंदो ऐं सिंध खे ख़ासि करे मालामाल कंदो ऐं जेके तकलीफ़ूं आहिनि असां ते अल्लाह साईं दूर फरमाईंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं तव्हां इबरत न्यूज़ वारनि जा ऐं असां जमाल शाह जे मेले ते ख़ासि करे आया आहियूं घोटकी खां, ॾेरकी खां। असां पाण ज़ात जा शहर आहियूं ऐं असां कामरेड आहियूं, क़ौमी अवामी तहरीक सां असांजो तालुक़ु आहे। ॾाढो मेले में मज़ो आहे, ॾाढो घुमियासीं, ॾाढो इंजॉय कयो आहे ऐं दिलि में उमेद आहिनि त इनशाला हर साल ईंदा रहंदासीं। महिरबानी। अस्सलाम वालेकुम या अली मदद। जियां त असां नंढे हूंदे खां वठी हिन दरगाह जा मुरीद, अक़ीदतमंद ऐं मुंहिंजे मुर्शिद जेके गादी नशीन सैयद कुर्बान अली शाह, साईं ज़मा शाह, इहे गादी नशीन आहिनि। अॻु में बि हो साईं कुर्बान साईं ऐं हाणे साईं ज़मा साईं आहे। उन खां अलावा असां ड्यूटी ॾियण वारा आहियूं ऐं ड्यूटी ॾींदा रहंदासूं जेसि ताईं असांजी हयाती आहे। हिन दरगाह वारनि सां दरगाह जे अंदरि अहद कयूं था त असां दिलि सां ड्यूटी ॾींदा रहंदासूं। मुंहिंजो नालो ग़ुलाम हुसैन डायरी, ॻोठ गोलो डायरी ऐं जेको मूंखे तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में मां सम्झां थो 35-40 साल खनि थी विया आहिनि। नंढपण खां वठी ड्यूटी दौरान आहियूं ऐं ड्यूटी ॾींदा रहंदासीं। ऐं तमामु परे परे खां सखर, घोटकी, पनवाकल या कराची, सांगड़, माना सॼी सिंध मां, पर कुझु पंजाब खां बि माण्हू अचनि था जेके हिते जे दोस्तीअ जे हिसाब सां अचनि था ऐं जेको सो दीदार दर्शन करे मेले जी हाज़िरी, दरगाह जी हाज़िरी भरीनि था। अस्सलाम वालेकुम। जीअं त नाज़रीन असीं मौजूदु हुआसीं जमाल शाह दरगाह ते, बगे शेर ते, जंहिंजे 207 उर्स मुबारक चालू हो। उन ते दरगाह ते परे परे खां उन जा अक़ीदतमंद आया, उन जा मुरीद आया, जंहिंसां तव्हांखे ॻाल्हि ॿोल बि कराईसीं ऐं जेके गादी नशीन आहिनि उन सां बि ॻाल्हि ॿोल कराईसीं। हाणे इजाज़त ॾींदा फारूक जुणे जो, इबरत न्यूज़, शहीद बेनज़ीराबाद।